हल बाबा साहब जल्दी करे जल्दी, देर थी वही तमाम घणी, कम के लाइ हटण ॿियो कम रहियो पियो आहे, जल्दी करियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा हाल खैर साईं कुराल का तमाम ठहरा जी जी अन्ना तो कम लाई रहियो पियो। हाँ बस आस्ते आस्ते करायूं पिया कमु, राजा मिलिया कोन थे सो इन करे बस कमु तमामु घणो महांगाई लॻी पई आहे। मजदूर वारी रेती पे छाणी वारी हा तव्हां रखियो न राजो वठी ईंदो आहे पाण सां गॾु। अरे हिकु नंबर ठगा साईं हाणे मूंखे ख़बर कोन्हे, कमु कराए मुंहिंजी चोरी करे चोरी करे हिते बि घड़ी घड़ी अचे पोइ हीउ कमु करियां हू करियां, हिकिड़ो कमु सही करे ई कोन थो। मानीअ में ई महांगो आहे, बिल्कुलु मानी तमामु घणी थो खाए। मानीअ में महांगो था ॿियो चोर था, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां राजे खां पुछो कीअं रखियो आज़ा करके खां सलाह मशवरो तूं आदमी रखियो कीअं पुछां त उस्ताद खां अॼु हिनखे कढां थो ॿियो थो घुरायां वरी घुरायो हुन खां पुछो। हा ॿुधायो सुबुह खां कमु ॾसां हिकिड़ो करे पियो ॿियो चरियो हाल आहे छा दिमाग़ु फिरियो अथसि। मानीअ में महांगो था सचा ऐं चोर था हिकु नंबर जो चोर। अच्छा हिकु नंबर जो चोर उस्ताद उस्ताद था करियो। भाई जेको मज़दूर तव्हां वठी आया आहियो न शिकायतूं बि मिलनि चवंदा ठग आहे पहिरीं जोड़ जो शिकायत भी मिलन जी जराए तू दो लटकाए ना ढोल की सटको दे सटको जो सटको ॿुधाए छॾियां ॻाल्हि ॿुधो पघार ऐं तव्हांजो कटींदुसि ॿुधाए छॾियां मार न इनखे तव्हां वठी आयो न ग़रीब आहियां त यार तव्हां चोर माण्हू वठी ईंदव ग़रीब इन घुरायो ओसा घुराए हिनखे घुराए छॾां अड़े ॾियांसि तो कमु कहिड़ो पियो ॾिसां करी कहिड़ो पियो तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थियो आहे छा हेॾियूं शिकायतूं पियूं मिलनि थियूं तूं चोर आहीं तोखे मूं कहिड़ो कमु ॾसियो पोइ कमु कहिड़ो पियो करीं अॼु उहो कमु कर ऐं सुभाणे हिते न अचिजांइ हितां खां फुट आण हल बसि छो ॿियो खे छॾ मुंहिंजो कमाऊं नथो करायां बसि ॿियो मज़दूर आणींदुसि तूं हल हल बसि हल तोखे मज़दूरी शाम जो मिली वेंदी अधु हल जोड़ा ठग उस्ताद उस्ताद अहिड़ा मज़दूर न वठी अचिजांइ ॿीहर न त पघार कटींदो अथई सुठो ठीकु आहे कढां सुठो तव्हां ॿुधायो ख़बर पइजी वई हिन मज़दूर जी ठीकु आहे कढायांसि थो हिते वरी अचे पियो हा छा आहे दिमाग़ु ख़राबु थियो अथई हिसाबु तुंहिंजो चवां पियो न हाली कमु कर पोइ करियां थो ग़रीब भई पहिरीं जोड़े ठग माण्हू मूंखे सुठो थियो ॿ टे ॾींहं खां न त तोखे हिते वेहण बि कोन ॾियां सुठो थियो हिन अची ॿुधायो आहे क़दुरु कोन करे हीअ वठो 100 रुपया अथव किरायो भरे था वञो ॿिया तव्हांखे शाम जो पैसा मिली वेंदा थींदा ई 500 रुपया था पोइ तव्हांखे ॾेई छॾंदुसि हींअर कोन हल अड़े जान छॾा पोइ तोखे ॾींदुसि 1000 जो कमु कहिड़ो कयो अथई कमु ॾिसां हिकिड़ो करी वियो ॿियो ग़रीब आहीं हल ठग माण्हू चोर अलाए किथां किथां था जो विच में पवनि उस्ताद ॿीहर को अहिड़ो मज़दूर न वठी अचिजांइ पोइ तव्हांखे पादर न हणां ठीकु आहे ठीकु आहे कम था कढी ग़रीब लेकर तोखे ॾिसी रहा गरीब है तू वॾो हरामी हल 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 चापलूसी तो करी माण्हू वॾेरनि जी चापलूसी अला कंदो पिनंदे तूं असां ग़रीब कढाई पिनंदे अला कंदो पिनंदे